में आबादगारनि आरएन एसओपी पारां राइस केनाल उन मां निकिरंदड़ वाहन शाखुनि में पानी की खोट, पेट्रोल के अघनि में वाध महांगाई खिलाफ मेड़ बाईपास का घंटाघर चौक ताईं रैली कढी वई। वीडियो लिंक ते मौजूद है मंसूर मैसर। जी मंसूर। आबादगारनि पारां राइस केनाल उन मां निकिरंदड़ शाखुनि वाहन में पानी की खोट, खाटी न थियण, मुल्क में पेट्रोल जा अघ वधण ऐं महांगाई खिलाफ एसयूपी ऑफिस मेहड़ बाईपास का एहतजाज की रैली कढी वई है। मेहड़ के घंटाघर चौक ते हिननि धरणो हयो आहे। हिननि रैली में शरीक असां अॻुवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जा वीचार वठंदासीं त हू छा था चवनि। सिर्फ़ु इहे मुतालबा खणी वेठा आहियूं त असांजे केनालनि जूं खाटियूं न आहिनि, जेका महांगाई ॻाटे रोड पैदा थी आहे, हर शइ जा अघ चोड़ चढ़िया विया आहिनि। उन अमल के ख़िलाफ़ खाटियूं जेके नथियूं थियनि उन खाटियूं करायूं वञनि। असीं तव्हां दोस्तनि जे थ्रू चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध समेत मुख़्तलिफ़ इदारनि में वेठल इंसान दोस्तनि खां इहो मुतालबो था कयूं, इहो घुर था कयूं, इहा अपील था कयूं त ख़ुदा के वास्ते असां आबादगारनि जो माशी क़त्लेआम थियण खां बचाए वञे। जेके तुंहिंजा असांजा चूंडल नुमाइंदा आहिनि उहे करप्ट नाल सिंध गवर्नमेंट जेका आहे नाल करप्ट आहे, जो सदाईं सॼी सिंध तबाह करी अथनि। हे सदाईं ॿिया सूबा नवाज़ींदा आहिनि। हिनमहिल त ॾिसो त सिंध गवर्नमेंट पर वफ़ाक़ सां गॾु वेठी आहे, हूअं सदाईं दावो कंदा आहिनि त असांजो वफ़ाक़ में नथी हले। हिनमहिल तव्हां वफ़ाक़ जा भाङे भाईयार आहियो, सॼी सिंध ज़ुल्म में लॻी पई आहे। सिंध जा माण्हू ख़ुदकशी था पिया कनि। तव्हां ॾिसो सॼी सिंध में पाणी कोन्हे को। पानी जो वॾो मसइलो आहे। असां आबादगार आहियूं, ॿी का बि असां वटि न को वापार आहे, न वणज आहे, न नौकिरी आहे। इहा पाणी लप आहे जिते असीं आबादगार फ़सुल कयूं था। केनालनि खे काफ़ी साल थिया आहिनि, खाटी कान्हे का, खाटी न थींदी। इहे खाटी जा पैसा वञनि काॾे था? हर शइ खणी आहे, खाटियुनि जा पैसा खाई था वञनि। पाणी कोन्हे को। आबादगार हींअर छा करे? महिरबानी करे असांजे शाखुनि ताईं पाणी पहुचाए वञे, असांजे ज़मीनुनि ताईं खाटी कराए, ककोल वाह के ॿियनि शाखुनि के खाटी कराए असांखे पाणी पहुचाए वञे। जेकॾहिं हिन टाइम ताईं असांजे वाहन में पाणी नथो पहुचे त ईंदड़ लाहे महिल असां इहो जोड़ींदासीं त इन मासूम ॿारनि सां गॾु असां पंहिंजूं औरतूं, माइरूं, भेनरूं वठी हिन रोड ते इजलास कंदासीं, धरणो हणंदासीं। पर पानी की खोट ऐं महांगाई खिलाफ एहतजाज में शरीक अॻुवाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि मुतालबो कयो आहे त राइस केनाल मां निकिरंदड़ समूरनि वाहन ऐं शाखुनि में पानी की खोट ख़त्म करे ऐं महांगाई खिलाफ क़दम खणी वञे।